मातली बाईपास है। ही जो रोड तव्हां ॾिसो पिया हिन पासे, ही मुंहिंजे पुठ खां हीउ रोड ॾिसो पिया, ही चंद साल पहिरीं करोड़नि जी लागत सां इहो रोड ठहियो ऐं इन रोड जी जेका असां हालत हींअर जरी थींदी पई वञे। हाणे असां मातली में बीठा आहियूं। मातली खां टंडो मोहम्मद खान 15 किलोमीटर आहे। इन ॾिसूं था त हीउ जेको करोड़नि जी लागत सां गवर्नमेंट ऑफ सिंध हिन खे हाईवे डिपार्टमेंट जेको आहे डिस्ट्रिक्ट टंडो मोहम्मद खान ऐं डिस्ट्रिक्ट बदीन, इन ॿिनि ज़िलनि खे इहो जेको रोड ॾिनो आहे उहो आहे मातली बाईपास खां टंडो मोहम्मद खान सिजावल चौक ताईं। हलूं था इन जे विच में हिन रोड जी हालत कहिड़ी आहे, हली ॾेखारियूं था तव्हांखे। हलूं था अॻिते। मातली खां टंडो मोहम्मद खान रोड ते आहियूं। ही बदीन जो अञा हदूं आहिनि। ही तव्हां ॾिसो त ही इन रोड जी हालत आहे। ही बिल्कुलु जेको सो ही अधु किलोमीटर जे फ़ासिले ते तक़रीबन ही रोड जी इहा ई पोज़ीशन आहे। ही रोड हंधा हंधा टुटी आहे। करोड़नि जी लागत सां ठहंदड़ रोड जेको आहे ऐं बदीन खां हैदराबाद रोड जेको ठहंदड़ रोड हो, बदीन खां जेको टंडो मोहम्मद खान रोड सां हिननि हशर कयो आहे उहो तव्हांखे ॾेखारियूं त इन जी इंतिहाई हालत ख़राबु आहे। हिते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते खॾा पवण ऐं रोड हंधा हंधा टुटी वञणु ऐं इहो जेको सो तबाही जी निशानी आहे। हीअ तव्हांखे ॾेखारींदा हलूं। इन रोड जी बिल्कुलु इहा ई पोज़ीशन आहे। अहिड़े क़िस्म जा जेके खॾा पवनि पिया, हाणे जेकर अहिड़े क़िस्म जा हिन मेन रोड ते, हीउ जेको मेन रोड आहे अहिड़े ते खॾा पवंदा त पोइ इहो असांजे लाइ हादसे जो बि शिकार त बणिबो, लेकिन हीअ असांजी जेका क़ौमी मिल्कियत आहे तबाही मचाई वई आहे करोड़नि जी जा जेके हीअ ठीकु आहिनि। इन जे बावजूदि चंद सालनि में हीअ रोड टुटी ऐं तबाह थी थो वञे। हीअ जेको खॾो आहे ॾिसो त तव्हां हिन खां गाॾियूं साइड थियूं कनि ऐं साइड करण जे करे जेकर साम्हूं खां गाॾी ईंदड़ आहे त उनखे नुक़सानु थी सघे थो ऐं हादसे जो शिकार थिए थो। अहिड़े क़िस्म जा टंडो मोहम्मद खान खां वठी मातली ऐं मातली खां वठी टंडो मोहम्मद खान ताईं ही केतिरा ई खॾा आहिनि जेके हिन पइजी विया आहिनि। करोड़नि जी लागत सां रोड ठहियो आहे। ही का मामूली ॻाल्हि कोन्हे। मातली जी बदीन बाईपास वारी पुल जेका नज़रपुर रोड ते आहे, बिल्कुलु ही हींअर ताज़ो छऊं भेरो हिनखे वरी मरामत कराई वई आहे। हीअ जेका पुल आहे इहा पुल बिल्कुलु हिननि खे हाईवे जे अख़्तियारनि खे ठाराइणी आहे। हीअ जेको हैदराबाद खां बदीन रोड ताईं जेको 100 किलोमीटर जे फ़ासिले वारो जेको रोड आहे उहो जेको करोड़नि जी लागत सां हिन ते ख़र्च कया विया, इहा हिननि खे ठाराइणी आहे। लेकिन हिननि इहा मामूली मरामत कई जंहिंजे करे इहे पुल केॾीमहिल बि वरी बि ढही सघे थी। इहो हाईवे रोड आहे जेको हिननि करोड़नि जी लागत सां ठाहियो आहे। हीअ पुल जे ते असीं मौजूदु आहियूं। हीअ पुल साम्हूं तव्हांखे ॾेखारींदो हलां त हीअ पुल जी हिननि पोज़ीशन आहे। हीअ साम्हूं ॾिसो पुल उहा जेका पुराणी ठहियल हुई उहा उन ई हालत में हिननि छॾे ॾिनी। हिनखे पुल साम्हूं ठाहिणी आहे ऐं हुतां जेके राति जे टाइम में मोटरसाइकिल या ॿियूं के गाॾियूं अचनि थियूं उहे बिल्कुलु हिन पुल में अची लॻनि थियूं ऐं पुल में ही साम्हूं पीरवा आहे जंहिंमें इलाही दफ़ा नुक़सान बि थियो आहे। ॾिसो त ही सीरूं पइजी वियूं हिननि में। हाणे इहे सीरूं पइजी वियूं आहिनि। इहे अॻिते हली हाणे इहे हाञेकार साफ़ थींदियूं। ॻोठ बारण आहे। ही बारण चेक पोस्ट आहे, पुलिस जो पोस्ट जेको मुरादवा जी पुल आहे। हीअ तव्हां ॾिसो त हाणे हीअ अनकरीब पुल जेका आहे उहा हाणे किरण वारी आहे। छो जो हिननि इहा पुल जेका पुराणी ठहियल हुई इन मथां मामूली मरमत करे इन पुल खे त रवां दवा करे छॾियो आहे। लेकिन पुल जी हीअ हालत आहे त हीअ पुल जी बिल्कुलु तव्हांखे ॾेखारियां त पुल जी बिल्कुलु हाणे नाज़ुक हालत थी वई आहे। हाईवे जो रोड आहे, हिन ते करोड़े रुपया ख़र्च कया विया। लेकिन पुलूं जेके आहिनि से रोड जेके सही हिननि जा हाणे बर्बादु थियनि पिया। हीअ तव्हांखे ॾेखारियूं त हीअ ॾिसो त हीअ वॾो खॾो पियल आहे। बारण जे चेक पोस्ट जेका उन पासे में नंढड़ो हिकिड़ो खॾो बि हिननि खां बंदि कोन थो थिए। हीअ वीसिया पुलिस चौकी आहे साम्हूं। हीअ ख़तरनाक खॾो आहे ऐं हेॾे हाईवे रोड ते हीअ गुज़िरियल 1 साल खां इहो खॾो हले पियो। लेकिन हाईवे जे अख़्तियारनि कॾहिं इहो ध्यानु कोन ॾिनो, कॾहिं इहा सरकार बि पुछा कोन कई त हीअ जेको ख़तरनाक खॾो आहे जेको राति जे टाइम लाइ हाञेकार साबित थी सघे थो ट्रैफ़िक जे हवाले सां, हींअर बि वॾी रुकावट बणियल आहे। पर हिन जी कंहिं बि क़िस्म जी जांच न करण जे करे हीउ खॾो
हाणे हैवी गाॾियूं वज़नी गाॾियूं हितां मटनि पियूं ऐं को बि जांच करण वारो हितां कोन्हे त केरु आहे। हीअ वीसिया चौकी आहे जंहिंजे बिल्कुलु ई भरिसां हीअ ख़तरनाक खॾो आहे जेको बंदि नथो कयो वञे। अयूब होटल जे बिल्कुलु हीअ वेझड़ाई में ऐं हीअ फरलांग जे हवाले सां तव्हां ॾिसंदो त रोड जेको आहे टुटो ऐं तबाह थियो पियो आहे। हीअ असीं सिर्फ़ु तव्हांखे मातली ऐं जेको टंडो मोहम्मद खान जो जेको रोड विच वारो उहो ॾेखारियो पियो आहे। हीअ लॻे हिन ते किरोड़नि जी लाॻत सां ख़र्च कया विया आहिनि, किरोड़नि जी लाॻत सां अहिड़े क़िस्म जा रोड ठहंदा। हीअ काफ़ी फरलांग जा फरलांग रोड जेको सो तबाह ऐं बर्बाद थियो पियो आहे। मोहम्मद खान जो हीअ सिजावल चौक आहे ऐं मातली खां टंडो मोहम्मद खान सिजावल चौक 15 किलोमीटर आहे। हीअ जेको खॾो आहे हीअ तव्हांखे ॾेखारियो त टंडो मोहम्मद खान ज़िलो वाहिद ज़िलो आहे जंहिंजो को बि बाईपास कोन्हे। हिन मां सभु गाॾियूं जेके शहर मां क्रॉस कंदियूं आहिनि। हीअ जेको खॾो तव्हां ॾिसो पिया हीअ ख़तरनाक खॾो आहे जेको बरसाति जे टाइम ते त इंतिहाई तकलीफ़ कंदा आहे, लेकिन हीअ खॾो टंडो मोहम्मद खान जी जेका सूंहं आहे उहा विञाए रहियो आहे। हीअ जेका ख़ूबसूरती आहे टंडो मोहम्मद खान जी उहा हिन तबाह करे छॾी आहे। हैदराबाद खां बदीन रोड किरोड़नि जी लाॻत सां ठहियो। हीअ उन्हनि खे उहो रोड ठाहिणो हो, उन में हिन खे हीअ चौक बहितरीन करे ठाहिणो हो जीअं हिते जूं जेके ईंदड़ वेंदड़ गाॾियूं आहिनि उन्हनि खे का तकलीफ़ न थी सघे। लेकिन इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ उहो चौक आहे जितां टंडो मोहम्मद खान हैदराबाद, सिजावल, ठट्टो, बदीन, मिठी, टंडो अलायार ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जेके ज़िला आहिनि उन्हनि ज़िलनि जो हितां गाॾियूं जो लंघ आहे। हितां रोज़ानी जो गाॾियूं हज़ारनि जी गाॾियुनि जो क्रॉस थो थिए। लेकिन हीअ खॾो कंहिं वक़्त में माना इंसानी जान जे लाइ बि ख़तरो साबित थी सघे थो। सिंध गवर्नमेंट चंद लख रुपया हिन ते ख़र्च करे हिन खॾे खे बंदि करे छॾे त हितां जेके हज़ारे गाॾियूं थियूं अचनि उहे हिननि जो लंघ जेको आहे बिल्कुलु आसानी सां थी सघे। असां तव्हांखे हिकिड़ो टुकड़ो मातली खां टंडो मोहम्मद खान सिजावल चौक ताईं ॾेखारियोसीं जंहिंमें तव्हांखे ॿुधायोसीं त केतिरा ई खॾा पइजी विया आहिनि ऐं सिजावल चौक जी पोज़ीशन तव्हांखे ॾेखारी सिजावल चौक बि तबाही जे किनारे ते पहुची वियो आहे। रोज़ानी जे बुनियाद ते इहो जेको रोड आहे उहो टुटे पियो, लेकिन न सरकार हुन ते ध्यानु ॾिनो आहे, न हाईवे जूं अख़्तियारियूं हुन ते बि तवजा बि ॾियनि, न जेको रोड्स खाते जो जेको वज़ारतूं आहिनि कॾहिं हितां जेको सो हुननि जो लंघ बि थींदो हूंदो त तव्हांखां जांच कनि त हिन रोड जी तबाही किथे पहुती आहे। तव्हांखे मातली खां टंडो खान जे 15 किलोमीटर जे इहो जेको किरोड़नि जी लाॻत सां रोड ठहियो इहो बि ॾेखारियोसीं, सिजावल चौक बि ॾेखारियोसीं। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हीउ रोड जेको किरोड़नि जी लाॻत सां ठहियो आहे इन जी हिकिड़े क़िस्म जी इंक्वायरी थियणु घुरिजे। अदालती अख़्तियारियूं आहिनि उहे ख़ासि नोटिस वठनि त मातली खां टंडो मोहम्मद खान 15 किलोमीटर जे फ़ासिले में किरोड़े रुपया ख़र्च करण जे बावजूदि इहो रोड तबाह ऐं बर्बाद छो थियो, इहे आख़िर क़ौमी मिल्क सां नुक़सानु छो कयो वियो, इन जी हाणे जेको सो इंक्वायरी जी ज़रूरत आहे। ऐं हिते जे लखे माण्हुनि हितां हज़ारे रोज़ानी क्रॉस कंदड़ गाॾियुनि जे मालिकनि इहो मुतालबो कयो आहे त हीउ जेको मातली खां टंडो मोहम्मद खान रोड ऐं टंडो मोहम्मद खान जो जेको सिजावल चौक आहे इन जे तबाही जो ज़िम्मेवार केरु आहे इन जी इंक्वायरी कराई वञे। कैमरामैन टीम सां गॾु हसन पंवर, मातली।